अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। अॼु असां पंहिंजी किचन में ठाहे रहिया आहियूं बंद गोभी। बंद गोभी मुंहिंजी 1 किलो आहे। सावा धाणा, सावा मिर्च मूं हाली साबित रखिया आहिनि, कटे विझंदसि। 1 कप कोप तेल जो, थूम अदरक, नॉर्मल 2 टमाटा आहिनि ऐं अछो जीरो। हिन में बसर जी ज़रूरत न आहे। भाॼी पचण लाइ अक्सर माण्हू ही अवॉइड कंदा आहिनि, न आहिनि खाईंदा, त हिन में थोरी मिठास हूंदी आहे। वरी जो हिन बसर जो दाग कबो त हुन में थोरी वधी वेंदी आहे, इन करे बसर हिन में विझणी न घुरिजे। तव्हां ज़रूरु ट्राए कजो त बिल्कुलु ईअं ई हूंदी जीअं असांजी आम गोभीअ जी भाॼी थिए थी, गुल गोभीअ जी। अचो त बाक़ी अॻिते तयारी कयूं। त नाज़रीन, मुंहिंजी कढ़ाई गरम थी चुकी आहे। मां हुन में विझंदसि तेल। तेल गरम थींदो त विझंदसि मां जीरो अछो, उन खां पोइ थूम ऐं बाक़ी लूणु मिर्च त मुंहिंजा तव्हांजे साम्हूं ई हूंदा आहिनि। तेल मुंहिंजो तक़रीबन गरम थी चुको आहे। हिनखे एॾो ॻाढ़ो या कारो न आहे करणो, जीरे खे थोरो ई भुञणो हूंदो आहे। त नाज़रीन, ही ॾिसो मुंहिंजो जीरो जेको आहे सो भुॼी चुको आहे। हिन में हाणे मां विझंदसि थूम अदरक पंहिंजी। थूम अदरक खे थोरो भुञाए, उन खां पोइ इनखे ॻाढ़ो न आहे करणो, कचोपन ख़तमु करणो आहे हिन जो। हाणे मां हिन में विझंदसि पंहिंजा टमाटा। गॾो ई गॾु पंहिंजा मसाला बि विझंदी वेंदसि मां। 1 चमचो मूं हिन में लूणु विधो आहे। हीउ ॾिसो बिल्कुलु चौथो चमचो जेको आहे न गरम मसाले विधो आहे हिन में। तक़रीबन 2.5 चमचा मूं हिन में ॻाढ़ा मिर्च पाउडर विधो आहे। 1 चमचो सुका धाणा विधा आहिनि मूं। बिल्कुलु 1/2 चमचो मूं हिन में हैड विधी आहे। हिनखे बि मां थोरो भुञंदसि जीअं मसाले जो कचोपन ख़तमु थी वञे। बंद गोभी ॾाढी सुठी चीज़ आहे खाइण जी। सलाद में बि इस्तेमालु थिए थी, त भाॼीअ में बि। इलाही तरीक़ा आहिनि बंद गोभी खाइण जा, जंहिं को बि तरीक़ो तव्हांखे अचे, पर सब्जियूं उन मौसम जूं उन्हनि खे ज़रूरु खाइणु खपे। हाणे मुंहिंजा ही टमाटा ॻरी विया आहिनि। हिन में विझंदसि मां हीअ बंद गोभी बि थोरो पंहिंजो पाणी जेको आहे न छॾींदी आहे, इन करे हिन में हाली पाणी विझण जी ज़रूरत न आहे। पहिरीं हिनखे भुॼंदसि मां ऐं पोइ जो ज़रूरत पई त मां हिन में थोरो पाणी विझंदसि। हाणे हिनखे मां ढक लॻाईंदसि 5 मिंट खनि, जेसि हीअ पंहिंजो पाणी छॾे। ऐं ॾिसो हिन हींअर ई हिन मां पाणी जेको आहे न पंहिंजो निकितो आहे। अञा अधु तक़रीबन त पंहिंजे पाणी में ई पची वेंदी आहे। त नाज़रीन, हीअ ॾिसो मुंहिंजी गोभीअ जो पाणी जेको हुन कयो उहो ख़तमु थी वियो आहे। तव्हांखे ॾिसण में ईंदो हूंदो त हीअ तक़रीबन पची चुकी आहे, पर पकी न आहे अञा। हिनखे हुन गोभीअ वांगुरु ई सुठे तरीक़े सां भुञिबो ऐं पोइ मां हिन में विझंदसि थोरो अञा पाणी पचण लाइ, सही पचण लाइ। हिनखे सुठे तरीक़े सां भुॼंदी आहे। हीअ ॾिसो हिन में बिल्कुलु हींअर पाणी न आहे रहियो, हीअ भुॼी चुकी आहे। मां हिन में विझंदसि ही गिलास पाणी जो, सिर्फ़ु 1 गिलास पाणी जो, छो त तक़रीबन ॾिसो पची चुकी आहे। बाक़ी थोरी ही कसर आहे, सो बि असांजे लाइ, न त आम इहा ई खाधी वेंदी आहे इन ई तरीक़े सां। एतिरी पक असांखे थोरी ज़्यादा पकल शयूं वणनि थियूं, इन करे मूं हिनखे में गिलास पाणी विधो आहे, न त हिन में ज़रूरत न आहे बिल्कुलु। ऐं मां हल्की बाहि ते ढक ॾींदसि 5-10 मिंट, जेसिताईं हिन में पाणी खुश्क। त नाज़रीन, मुंहिंजी गोभी बिल्कुलु तयारु। हीअ ॾिसो हिनखे मूं विच विच में 2-3 दफ़ा घुमायो आहे। तव्हां बि इहो न सोचो त ही ढक ॾेई वरी एंड में थो ढक लाहिजे, त ईअं न आहे। विच विच में न त तरो लॻी वञे, तेगड़ी सड़ी वञे। हाणे हिन में विझंदसि मां सावा मिर्च जेको कटे रखिया ऐं सावा धाणा। ही भाॼी मुंहिंजी तयारु आहे। मां तव्हांखे डिश आउट करे ॾसियां थी।
नाज़रीन, मुंहिंजी भाॼी तयारु। उमेद आहे त तव्हांखे पसंदि ईंदी। ज़रूरु ट्राई कजो, शेयर कयो, मूंखे सब्सक्राइब कयो। सख़्तु ज़रूरत आहे, सब्सक्राइब मुंहिंजा बिल्कुलु नथा पिया वधनि। दुआउनि में यादि कंदा, सदाईं गॾु। अल्लाह हाफ़िज़।